सिंध 19वीं सदीअ जे पहिरें ॾहाके में 3 क़दावर बाउसूल सियासतदान पैदा कया। 1900 में शहीद अला बख्श सुमरो, 1904 में साईं GM सैयद ऐं 1909 में सूरह बादशाह जो जनम थियो। शहीद अला बख्श सुमरो उहो सिंध जो नवेसरंदड़ किरदारु आहे जंहिं सिंध खे क़ौमी सियासत में सही राह ॾेखारी ऐं सियासत खे इबादत सम्झो ऐं उसूलनि जा बुनियाद विधा। शहीद अला बख्श सुमरो जदीद सिंध में नवां लाड़ा मुतारिफ़ कराया त उते हुन सिंध खे पंहिंजे पुठियां हिकु साले पुटु ॾिनो। शहीद अला बख्श सुमरे जे घर में 1919 धारे शिकारपुर में रहीम बख्श सुमरो जनम वरितो। हू पंहिंजे पीउ जियां हिंदू मुस्लिम भाईचारे जो हिमायती हो। रहीम बख्श सुमरो पंहिंजे पीउ जी हयातीअ में सियासत में हिसो वठणु शुरू कयो। हू पहिरियों भेरो सखर जो चेयरमैन जेकाबाद म्यूनिसिपल जो सदर चूंडिजी आयो। 1946 में पहिरियों भेरो सिंध असेंबलीअ जो मेंबर चूंडियो वियो। हू पंहिंजी हयातीअ में 7 दफ़ा सिंध असेंबलीअ में ऐं 2 भेरा क़ौमी असेंबलीअ जो मेंबर चूंडियो वियो। सीनियर सियासतदान अब्दुल्ला हुसैन हारून रहीम बख्श सुमरे जूं सारिणियूं सारींदे वॾा साह भरींदे चवे थो त अहिड़ा सियासतदान बासूल सियासतदान हुन सॼी ॼमार में कॾहिं न ॾिठा। रहीम बख्श सुमरो हिकु बासूल सचो खरो सियासतदान हो। वैसे तो वजह शोहरत इब्तदाई मरहले में रहीम बख्श साहब के वालिद बुजुर्ग अलाहा बख्श साहब के ज़रिए उन्हें हासिल हुई। अलाहा बख्श सुमरो बहुत ही अहम किरदार सिंध में अदा कर सकते थे। इत्तेफाक से उनकी शहादत इसी वजह से हुई कि वो जो अंग्रेज़ी में कहते हैं सेल्फ मेड मैन, यानी कि खुद अपने आप हाथ बनाकर आगे बढ़े और उन्होंने पूरे सुमरो ख़ानदान को एक किरदार अदा किया। और बहुत से MNA, MPA सियासतदान पैदा हुए उस ख़ानदान में, लेकिन अला बख्श का किरदार जो था वो किसोर ने नहीं फिर हासिल किया। और आज भी अगर सुमरो बरादरी में अहमियत है तो अला बख्श की है। इत्तेफाक से अला बख्श के बाद जिसने सबसे ज़्यादा उनके नक्शे कदम पर अपना रास्ता रखा वो था रहीम बख्श। उनके बड़े बेटे भी थे, लेकिन बड़े बेटे होने के साथ साथ उनमें एक कुछ ऐसी झलकियाँ थीं जो मेरे ख्याल में हर एक में लाजिम नहीं होता है कि बाप से बेटे को चले जाएं, लेकिन यहाँ ज़रूर अला बख्श के बाद रहीम बख्श की अहमियत कोई नाकाबिल फरामोश नहीं समझ सकता। मैं समझता हूँ कि रहीम बख्श की एक तो अपनी ज़ाती तरीक़ाकार थी ज़िंदगी की, और उन्होंने कई बार इलेक्शन जीते उनके बग़ैर। एक ज़माने में शिकारपुर में इलेक्शन जीतना नामुमकिन था किसके लिए भी। एक सियासतदान जिसको समाजी ताल्लुक़ था वो रहीम बख्श थे। एक तो इतना बड़ा दिल मैंने नहीं देखा। उसके ख़ानदान के छोटे छोटे लोग भी अगर जाते थे तो उन्हें वो अपनी ज़मीनों में से ज़मीन बख्श देता था, अपनी जायदादों में जायदाद देता था, और बेशतर ये उनके वालिद की कमाई थी जिस पे वो चल रहा था। खुद वो बिज़नेस कुछ नहीं करते। वो तो एक सही मानों में सिंध के एक बड़ी शख्सियत थी जो हर एक को खुश रखती थी, ख़ानदान को भी और दुश्मनों को भी। और मैं ये समझता हूँ एक बहुत बड़ा किरदार है। मुझे एक वाक़या याद है जो कहने के लायक है कि जब सैलाब आए थे सिंध में तो वो उस वक्त इरिगेशन मिनिस्टर सिंध के थे। ये तकरीबन मेरा ख्याल है कोई 25 साल पहले या 30 साल पहले के दरमियान है। और कचिलो साहब जो एक बहुत बड़े ज़मींदार सिंध के थे, उन्होंने कहा मुझे एक रात को कि चलें
ملتے ہیں جا کے رحیم بخش کو، ادھر ڈھونڈا ادھر ڈھونڈا، تو ایک ان کے ڈائریکٹر نے مجھے کہا ادارے کے، وہ ٹھٹے میں سے جیسے سیلاب اتر رہا ہے، وہاں بہت سی بڑے بند اور بڑے تیاریاں ہیں، کیونکہ پانی وہاں نکل رہا ہے، لوگوں کو بہت برا اثر پڑ رہا ہے، تو رحیم بخش وہاں آپ کو ملیں گے۔ میں نے کہا اچھا منسٹر صاحب یہ رات کا وقت ہے، بہرحال ڈھونڈتے ڈھونڈتے کہاں گئے، بندوں پہ جا رہے تھے ہر ایک جگہ، تو ایک جگہ بہت دور ایک بند پہ اندھیرے میں، ایک گھٹن والے اندھیرے میں ایک لینٹین کی ہمیں وہ شعائیں نظر آئی، تو کیسے ہم وہاں پہنچے، چلو صاحب جیپ خود چلا رہے تھے، اور بند پر چڑھ کے ہم جب اوپر پہنچے تو وہاں پورا محکمہ آبپاشی کا بیٹھا ہوا تھا، اور ہم پہنچے کوئی رات کے 2 بجے میرا خیال ہے، اور رحیم بخش صاحب ایک چارپائی پہ بیٹھے ہوئے تھے، اور اتنے مقدار مچھروں کا، اور دوسری چیز ہم نے کبھی ایسے دیکھی نہیں کہ اس روشنی کی کوئی حیثیت ہی نہیں تھی، نظر ہی کوئی نہیں آتا تھا، تو انہوں نے کہا بھائی تم لوگ کہاں گھوم رہے ہو؟ میں کہا آپ کو ملنے آ رہے تھے، ڈھونڈتے ڈھونڈتے رات کے 3-4 گھنٹے ہو گئے، آپ اس بند پہ ہمیں ملے، آپ ادھر بیٹھے کیوں ہیں؟ اس وقت کوئی خطرناک آواز آئی، کیونکہ بند کا ایک حصہ آگے کا ٹوٹ گیا تھا اور پانی بہ رہا تھا، تو ہم نے کہا چلے، ہم پیار سے رفیع اور میں دونوں اس کو ماما کہتے تھے، تو چلے ماما ہم آپ ہمارے ساتھ گاڑی میں چلے، نکلے یہاں سے، یہ بند ٹوٹے گا، تو کہا کہ اس لیے تو میں یہاں بیٹھا ہوں، اب اس پہ کام کروں گا اور بچانے کی کوشش کروں گا لوگوں کی زندگی ہے۔ وہ ایک رات کے 2 بجے ایسی جگہ بیٹھے ہوئے اکیلے، اور مچھروں نے کاٹ کاٹ کے ہمارا برا حال کیا، اور جب بند ٹوٹ رہا ہے اور آواز خطرناک آ رہی ہے، چلے ہمارے ساتھ چلے، ہم آپ کو نکالتے، جیپ ہے ہماری اچھی، نہیں مجھے یہیں بیٹھنا ہے، انشاءاللہ صبح تک اس چیز کا حل کر لیں گے، میں نہیں بیٹھوں گا، یہ سارے بھاگ جائیں گے، مجھے بیٹھ کے کرنا ہے، اور یہ ہماری دھرتی، ہمارے عوام، ہمارے لوگ، اس کی خدمت، جب میں وزیر ہوں تو میں اسی طریقے سے، تو ایک طرف ہزاروں یہاں لوٹ مار والے وزیر پیدا ہوتے ہیں، جو ہر ایک طرف غریب کا حصہ منہ سے بھی نوچ کے نکال کے لے جاتے ہیں، اور ایک طرف یہ اتنے بڑے گھرانے کا اتنا بڑا شخص، اور ان کی عمر کوئی کم نہیں تھی، کہ وہ بیٹھا ہوئے رات میں چارپائی پہ بند پہ، سانس لینا مشکل، مشکلات اور بھی، پھر ہم تھوڑی دیر ہم نے کہا چلے ہم بھی آپ کے ساتھ بیٹھتے، میں آدھا گھنٹہ ہم بھی بیٹھے وہاں اس کے ساتھ، لیکن وہ نہیں گیا ہمارے ساتھ، ہم پھر واپس اندھیرا جیسا ہی اتر رہا تھا تو کچھ راستے نکلنے کے نظر آ رہے تھے، لیکن پانی چاروں طرف آ گیا تھا، بیٹھے رہے اپنے بند پر، اور وہاں سے ہٹنے کے لیے تیار نہیں تھے، تو یہ ایک شخص کے دل کی بات ہے، آپ لوگ اور بہت سی باتیں کہیں گے ان کے سیاسی کردار کی، بڑی بڑی جو انہوں نے حاصل کی زندگی میں عہدے، اور یہ بات سے آپ کو سمجھ آتا ہے کہ وہ صحیح مسلمان اور عاشق رب تھا، کہ اپنی ذمہ داری سمجھ کے وہ کام کر رہا تھا، انہیں مبارک ہو، ان کی اولاد کو مبارک ہو جنہوں نے یہ کردار ادا کیا۔ ایک اور واقعہ بتا دوں جو سیاسی ہے، کہ 85 کے الیکشن میں کے بعد میرے پاس ایوان میں 7 ووٹ تھے، تو ہم نے بنا کر اس کو 11 ووٹ تک لے آئے سینٹ کے الیکشن کے لیے، تو طے ہوا کہ رحیم بخش کے بڑے بیٹے مرحوم احمد میاں اس پہ ان کو وہ سیٹ دی جائے گی، تو
एक दिन रहीम बख्श इसी कमरे में हम बैठे हुए थे दोनों, तो पता पड़ा कि अभी हमीद जतोई खान साहब आ रहे हैं। तो वो तशरीफ़ ले आए और उन्होंने कहा कि भाई रहीम बख्श, सुना है कि आज़ाद ग्रुप ने फैसला किया है आपके साहिबजादे को सेनेट की सीट देना। मैं आया हूँ आपसे ये सीट लेने के लिए। रहीम बख्श ने न सोचा न समझा या कुछ, तो भाई साहब आप आए जहाँ पे आप सीट लें, कौन देते हैं ऐसी सेनेट की सीट। तो ये एक तो बातें थी जो मैंने आपके साथ शेयर करनी थी। इससे ज़्यादा आप क्या समझे आप उन्हें, हमारी तो मोहब्बतें थी आपस में। ऐसे लोग अब सिंध में नहीं पैदा होते, सिंध में क्या किधर भी नहीं पैदा होते, लेकिन सिंध की सही सखावती और तहजीबी समझ अगर किसको थी, जो अमल करते थे हर चीज़ पे, वो रहीम बख्श सुमरो थे। रहीम बख्श सुमरो जी ज़ाती ज़िंदगी ऐं सियासत में शहीद अल्लाह बख्श सुमरो जी परवरिश जो कमाल हो। पंहिंजे पीउ वांगुरु अवाम दोस्त हो। संदसि घर जा दरवाज़ा वॉन्टरनि ऐं तक जे अवाम लाइ सदाईं खुलियल रहंदा हुआ। चाचो इंतिहाई सुठो माण्हू हो, कचहरी जो बि कोॾियो हो ऐं तालकात जो बि कोॾियो हो। साईं GM साहिब सां हुन जा तालकात आहे, उनखे असां बि तेसिताईं बरक़रार रखियो जेसिताईं उन पाण बरक़रार रखियो, त उन ॻाल्हि खे कयोसीं। पर असुल ॻाल्हि इहा आहे त चाचे रहीम बख्श असुल में होॾां कॉलोनी कहिड़ी आहे, इहा उते सिंधी मुस्लिम खां अॻियां रहंदो, हा उते रहंदो हो ऐं उते ई घर हूंदो हुउसि ऐं उहो ई घर हूंदो, असां बि उन लुक आफ्टर कंदा हुआसीं। चाचे जी उहा ई ॻाल्हि हुई। ऐं पाण जॾहिं बि विच में मिनिस्टर थियो तॾहिं बि प्रैक्टिकली ठेकेदार बि हूंदो हो ऐं ठेकेदार बि हो ऐं इंजीनियर बि हो, पंहिंजो वज़ीर बि हो। त अमलनि जेको कुझु पाण करे सघंदो हो पंहिंजे हथ सां पाण कंदो हो। इहा ॻाल्हि, इहा ख़ालि आहे। सियासी तौर ते पाण इरिगेशन मिनिस्टर बि रहियो, MPA बि रहियो, MNA बि रहियो। उन दौर में के यादगिरियूं उन जे कमनि जे बारे में? न, मूंखे इहा यादगिरी आहे त कम वञी सरज़मीन ते पाण चेक कंदो हो, पाण लही वाटरनि में घिड़ी उन मापूं वठी चेक करे पोइ उनखे पेमेंट बि उन हिसाब सां कंदो हो। रहीम बख्श सुमरो जे वालिद शहीद अल्लाह बख्श सुमरो पंहिंजी हुकूमती दौर में सालनि खां जलावतन थियल मौलाना उबैदुल्ला सिंधीअ जी जलावतनी ख़तम कराए खे सिंध घुरायो हो। त मौलाना जी महिमान नवाज़ी ऐं वठी अचण जी ज़िम्मेवारी रहीम बख्श सुमरो मथां रखी वई हुई। रहीम बख्श सुमरो जी वॾी सुञाणप उन जी सादगी रही। हिन सियासत में ईमानदारीअ जा मिसाल क़ाइमु कया। हुन ते ज़िंदगी में कॾहिं करप्शन जो इल्ज़ाम न लॻो। हिन जी महिमान नवाज़ी जग में मशहूरी। संदसि घर ऐं ओताक जा दरवाज़ा सदाईं महिमाननि लाइ खुलियल रहंदा हुआ। हिकिड़ी ॻाल्हि मूं हुन में ॾिठी ॾाढी, त महिमान नवाज़। मां जॾहिं वियोसांसि संदसि मुस्लिमाबाद वारे बंगले ते, त जेको माण्हू आयो पिए उनखे केक चांहि, उहो छा आहे रवायती तौर शहीद अल्लाह बख्श जो पुटु शहीद अल्लाह बख्श इंतिहाई सखी माण्हू ऐं परवरिश हुनजी इहा ई। ऐं 1946 में ई सिंध असेंबली में मेंबर थियो जेको आहे सुरनाल शाह। पोइ कंटिन्यू सियासत में हलंदो रहियो ऐं 70 जी इलेक्शन में भुट्टे साहब जी तमामु वॾी ताक़त में ही सूबाई असेंबली जो मेंबर चूंडिजी आयो, सूबाई असेंबली जो मेंबर चूंडिजी आयो ऐं अपोज़िशन में रही उन दौर जूं सख़्तियूं बाक़ियूं बर्दाश्त करे। पर ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुनजो दोस्त हो, पर ई उमिरि में हुनखां वॾो हो, पर ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुनजो तमामु एतिराम कंदो, हुनखे ॾिसंदो हो। ही रवायती वॾेरो हो, रवायती। ऐं हिकिड़ो एग्रीकल्चर स्टोर, हिन जेका रहीमाबाद में पंहिंजी ज़मीन खे डेवलप कयो, उहो कमाल जी जेका ही महिमान नवाज़ हो। ऐं ज़ाहिर आहे कुझु उहो नथो चइजे त शहीद अल्लाह बख्श जो जहिड़ो कदु हुजे, छाकाणि त वॾो कदु हो। पर सियासी तौर मां नथो चवां, पर ज़ाती ज़िंदगी में हू
मयारी माण्हू हो जेको सोनाल छास ऐं उते अॼु बि शिकारपुर खां में जेको माण्हू मूंखे मिलियो आहे उहो रही बच थो करे जेको सोनाल छास। उहो चंद बाबा ॾाढो हर लिहाज़ सां पुरखलूस माण्हू हो ऐं सियासत में हुन जा उते पंहिंजा हिकिड़ा हा ऐं वॾा हुन पंहिंजा मारका खटिया, किथे इलेक्शन में हाराई, पर पंहिंजी उहा औताक दिरेदारी ॿियूं शयूं उन खे छॾियो कोन को जेको नाल छास। ऐं अहिड़ा माण्हू घटि हलिया विया आहिनि। सिंध इन्हनि लाइ सिके थी, सिंध इन्हनि लाइ सिकंदी रहंदी, छाकाणि जेका बि सूरत हुई उन दौर में रवायतूं ज़िंदा हुयूं, प्यार मोहबत ज़िंदा हो ऐं मयार ज़िंदगी जा ज़िंदा हा। हाणे इहे माण्हुनि जे वञण खां पोइ न मयार रहिया आहिनि, न के तौर तरीक़ा रहिया आहिनि। हिते त इहो ई आहे पाटे खान ऐं सिपाही खान सोसाइटी जेका आहे समा। हाणे उन सोसाइटीअ ऐं हुन मुआशिरे में वॾो फ़र्क़ु हो। हू असांखे हिन सिंध में तमामु उॿाणको करे विया आहिनि त उहा सिंध किथां ॻोल्हियूं जंहिंमें अहिड़ा माण्हू मौजूदु हुआ जेको जो बावजूदि सियासी तौरु हुनजो कदु शहीद अलाबश अहिड़ो न को न वांगुरु को बासूल माण्हू हो, पर रवायती तौरु तमामु वॾो ज़मींदार, वॾो माण्हू ऐं मोहबत वारो माण्हू ऐं बाकिरदार माण्हू। रहीम बख्श सुमरो जो कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, साईं GM सैयद, अकबर काज़ी, मौलाना अब्दुल कलाम आज़ाद जहिड़े सियासतदाननि सां मुलाक़ातूं रहियूं ऐं उन्हनि सियासतदाननि खे हू वेझो रहियो, उन्हनि खां सियासत जा नवां अंदाज़ सिखंदो रहियो। ख़ुशकिस्मती सां हुननि जो वालिद साहब सियासत में हुयो ऐं सिंध जो पहिरों चीफ मिनिस्टर हुयो, त अब्दुल कलाम आज़ाद या नेहरू या गांधी या जिन्ना ज़माने में खान अब्दुल गफ़ार खान, हुन ज़माने जेके बि सियासतदान हुया हुन सां हुननि ऑब्ज़र्व कयो हुननि खे वालिद साहब जे करे। ऐं पंहिंजो हुन खां पोइ जॾहिं पाकिस्तान ठहण ते हो त जिन्ना साहब जे बि वेझो हुयो। ऐं जॾहिं फातिमा जिन्ना जी इलेक्शन हुई त फातिमा जिन्ना सां उहो राइट हैंड थी इलेक्शन में बीठो हूंदो, फातिमा जिन्ना खे सपोर्ट कयईं। ऐं भुट्टे साहब सां पर्सनली हुननि सां काफ़ी क्लोज़ हुया, पर सियासी तौर सां उहो इंडिपेंडेंट इलेक्शन में बीठा ऐं वाहिद आज़ाद उम्मीदवार आहे जेके 70 जी इलेक्शन में इलेक्शन खटिया सिंध मां। रहीम बख्श सुमरो, यूसुफ हारून, इब्राहिम रहमतुल्ला, सर गुलाम हुसैन हिदायतुल्ला ऐं जनरल रहीम दीन जे काबीना में वज़ीर रहियो। हू 4 भेरा वज़ीर थियो। हुकूमत सां इख़्तिलाफ़नि सबबि इस्तीफ़ा ॾिनई। अयूब खान ख़िलाफ़ हलंदड़ जदोजहद दौरान एहतजाज तौरु असेंबलीअ तां इस्तीफ़ा ॾींदड़ पहिरियों मेंबर हो। सियासत ॾिसंदो सभिनी खां मुख़्तलिफ़ हुई, त उहा ई जेको प्रो पीपल आम माण्हुनि सां हुनजी विझड़ाइप ऐं सादगी, इहा अॼु ताईं हुनजी माना पहचान आहे। ऐं इन खां अलावा मां हिकिड़ी ॿी शइ बि ॿुधाईंदो हलुमि त जीअं शहीद अलावा सुमरो यूनिटी जो माना एम्बेसडर हुयो, हिंदू मुस्लिम यूनिटी, त रहीम बख्श सुमरो साहब बि पाण ऐं शिकाब सां जीअं हुनजो वास्तो हुयो त उते हिंदू बिरादरी सॼी साईं जन जी फॉलोअर्स हुयूं। ऐं इन मिसाल हिकिड़ो इहो आहे जॾहिं पार्टीशन थिए पई त जेके हुतां हिंदू ख़ानदान लॾे विया, माइग्रेट करे विया, त उहे उनखे अञा आसिरो हुयो त असां मोटंदासीं ऐं उन्हनि पंहिंजूं चाबियूं घरनि जूं जेके आहिनि न अमानत तौरु रहीम बख्श सुमरो साहब खे ॾेई विया। त इहो माना उन में ट्रस्ट कंदा हुआ, उनजे मसइलनि में, उनजा जेके बि डेली मसइला थियनि था, जेके रोज़मर्रा जा मामला थियनि था, त उन्हनि जा हल करण में रहीम बख्श साहब जो वॾो किरदारु हूंदो हुयो। ऐं इन खां अलावा ॾिठो वञे त सियासत जा जेके डिफरेंट डायनामिक्स आहिनि, अॼुकल्ह सियासत तव्हां ॾिसो था डिफरेंट डायमेंशन वठी चुकी आहे, त हे उहो पायनियर हुया जंहिं सादगीअ खे अपनायो बग़ैर कंहिं प्रोटोकॉल जे पंहिंजी पोइ सिंध में विज़िट कंदा हुया ऐं असुलनि त कॾहिं बि उन्हनि दगा न कई। ऐं इन मिसाल तव्हांजो 1 यूनिट जो बि आहे। ऐं अयूब खान जे ख़िलाफ़ु जॾहिं उन्हनि बग़ावत कई ऐं पंहिंजो उन्हनि रिज़ाइन बि करे छॾियो पोस्ट तां, मिनिस्ट्री तां, त इहे काफ़ी अहिड़ा पहलू आहिनि जेके असांखे माना इनकरेज कनि था ऐं दग ॾसनि था त सियासत खे कीअं कजे। ऐं हाणे बि असां कुझु सिखी सघूं था जेकॾहिं सियासत खे या सोसाइटी में पंहिंजी डायमेंशन खे असां लीड कयूं त उहो सबक़ु आहे असां लाइ। रहीम बख्श सुमरो आवाम जी ख़िदमत इबादत सम्झी कंदो हो
सियासत खे इबादत सम्झंदो हो। 70 वारी इलेक्शन में हुन पीपी जे उम्मीदवार खे शिकस्त ॾिनी ऐं अवाम जी हिकु वॾे वोटनि जी अक्सरियत सां कामयाबु थियो। अवामी तबियत माण्हू आहे। सुबुह 6 बजे जीअं अखि खुलंदी मां हुनखे ऑब्ज़र्व कयो, माण्हू अची जमा थींदा हुन कमरे में, या माण्हू हूंदा या ॿीड़ियुनि जो धुओं हूंदो, ऐं पंहिंजो उहो माण्हुनि खां सवाइ हुनखे मज़ो न ईंदो। हुनजी सॼी ज़िंदगी सिर्फ़ु इन जस्तजू में गुज़री, माण्हुनि सां गुज़री ऐं पब्लिक सर्विस में गुज़री। हुनखे मज़ो ईंदो जॾहिं माण्हू हूंदा चौधारी, ऐं हो बेलोस हुन ख़िदमत कई माण्हुनि जी, सॼी ज़िंदगी हुनखे ख़ाली पब्लिक सर्विस में हुन गुज़ारे छॾी, जेका हाणे जे हिसाब सां मुख़्तलिफ़ आहे। केतिरा भेरा MNA MPA रहिया? साईं काफ़ी दफ़ा MPA रहिया आहिनि, ऐं मुंहिंजे ख़्याल सां 2 दफ़ा MNA रहिया आहिनि, ऐं 50s में मिनिस्टर रहिया आहिनि। आख़िरी मिनिस्टर उहो जनरल रहीमुद्दीन जी केयरटेकर में हुया, पर जनरली घणो वक़्तु ऑपोज़िशन में रहिया आहिनि। अयूब जे ॿियनि गवर्नमेंट जे शुरू में सिर्फ़ु 50s में मिनिस्ट्री स्लॉट में रहिया आहिनि, मिनिस्टर रहिया आहिनि। मोहतरमा फातिमा जिन्ना जी सपोर्ट करणु, उन्हनि सां गॾु बीहणु, अयूब जी मुखालफ़त करणु, कुझु तकलीफ़ूं ॾिठियूं हूंदियूं? साईं उहो तकलीफ़ुनि जो आदि हो। हुनखे ख़बर हुई की सियासत में तव्हां उसूल ते बीहंदो त तकलीफ़ ईंदियूं। उहो हुन लाइ मेंटली तयारु हूंदो, हुनखे इन शइ जी परवाह न हूंदी। उहो तमामु सखावत तबियत माण्हू ऐं पंहिंजो उसूल परस्त माण्हू। अच्छा, उन खां पोइ हाणे केरु थो? तव्हां मिसाल तौर शहीद अलाह बख्श, रहीम बख्श साहिबु, ऐं तव्हां हाणे सियासत में एक्टिव केरु आहे तव्हां में? हाणे असां में कोई अहिड़ो एक्टिव कोन्हे, पंहिंजो पॉलिटिकली कोई एतिरो एक्टिव कोन्हे, पर पब्लिक सर्विस में एक्टिव आहियूं। उन जा कुझु सबब आहिनि? साईं हाणे जी सियासत असां खे सम्झ में कोन थी अचे। रहीम बख्श सूमरो जी ज़ाती तौर सियासी ज़िंदगीअ में अवाम दोस्त किरदार, सादगी ऐं सचाई खे हमेशह यादि रखियो वेंदो। हीउ अज़ीम किरदार 24 जनवरी 2005 ते जिस्मानी तौर ते असां खां विछड़ी वियो, पर संदसि किरदार, संदसि सचाई सदियुनि ताईं सिंध यादि रखंदी। कैमरामैन ज़ुल्फ़कार चांडियो सां गॾु असलम हैदर सोलंकी, KTN न्यूज़ कराची।